के मुक़ाबले में विञाए छा रहियो आहे, उन जे मुक़ाबले में पायमाल छा करे रहियो आहे, इन माण्हूअ खे इन जो अहसासु ई नथो रहे पियो। त इहो जेको अलमियो आहे, इहा शइ जेको आहे उहा माण्हू में क़दरनि खे बहाल करणु, क़दरनि ॾे वठी अचणु, माण्हू खे सरबुलंद करणु, माण्हू खे मोटाइणु, इहे इन जी शइ खे जेको आहे इन खे असां अबलाग जे तरीक़े सां ऐं उहो सिंडिकेटिज़म जे तरीक़े सां असां मोटाइण जी कोशिशि कयूं, माण्हुनि खे यादगिरी ॾियारियूं, माण्हुनि खे जे दिलि ते दस्तक ॾियूं, माण्हुनि खे ॿुधायूं त तव्हांजो दीन, तव्हांजो ख़ुदा, तव्हांजो ज़मीर, क़ुदरत, तव्हांजी इंसानियत, तव्हांजो माण्हू इन्हनि शयुनि खे जेको आहे उहो निधि थो करे, इन्हनि शयुनि खां बेज़ारी आहे, इन्हनि शयुनि जे ख़िलाफ़ु आहे। ऐं अमां जॾहिं इहे शयूं सभु कयो था पिया, तव्हां समाज में जॾहिं इहो इस्तेसाल कयो था पिया, या करप्शन कयो था, या हक़ तलफ़ी कयो था, इहे नाइंसाफ़ियूं कयो था, मज़दूर जी मज़दूरी उनखे पूरी नथा ॾियो, हारीअ खे उन जो पूरो हक़ु नथा ॾियो, ग़रीब खे जेको आहे उहो उन जो हक़ु नथा ॾियो, फ़सुलु खणो था पिया त ग़रीब खे जेको तव्हां 10 हिसो तव्हांजे फ़सुल जो ग़रीब ॾे वञिणो आहे, मज़हबी तौर ते, दीनी तौर ते, त तव्हांजे बुनियादी ज़रूरत खां मथे जेको आहे उहो सॼो ॾियणो आहे, पर तव्हांखे जेको आहे उहो लाज़मी टैक्स जे तौर ते जेको उजरत जी सूरत में 10 हिसो सूरत आहे जेको आहे उहो फ़सुल में तव्हांखे ॾियणो आहे, नथा ॾियो, इहे हक़ीक़तूं, इहे नाइंसाफ़ियूं, इहे तव्हांजे माण्हू खे, तव्हांजे शख़्सियत खे पायमाल थियूं कनि ऐं तव्हां इंसानी क़दुरनि, आला इंसानी क़दुरनि खां महरूम था थियो, पंहिंजे ख़ुदा जा बाग़ी था बणिजो। ख़ुदा तव्हांखे बाग़ी बणिजण खां मना कई आहे, ख़ुदा तव्हांखे एहसान अदल जो हुकुम कयो आहे, साॻे वक़्तु बग़ावत खां जेको आहे उहो मना कयो आहे। जॾहिं तव्हां मज़दूर जो कोहियत जो हक़ु उनखे नथा ॾियो, हारीअ जो हक़ु उनखे नथा ॾियो, तव्हां ख़ुदा सां बग़ावत था कयो, तव्हांजो दीन, तव्हांजो मज़हब, तव्हांजी निमाज़, तव्हांजो रोज़ो कंहिं कम जो ई जेको आहे उहो नथो रहे पियो। त इहे शयूं जेके आहिनि उहे असां अबलाग जे तौर ते इहे शयूं माण्हुनि खे जेकॾहिं ॿुधायूं ऐं एक्टिविज़म सां इहे माण्हुनि खे शयूं ॿुधायूं, त इन सां असां नंढे पैमाने ते हिकिड़ो आगाज़ कयूं ऐं वॾे पैमाने ते सिंध में इहो माहौल पैदा थिए, इहो जुड़े, इन जी वॾी ज़रूरत आहे। सिंध में हिकिड़ो दौरु हुयो जॾहिं नज़रियनि जो उरूज हुयो, कोल्ड वार पीरियड में नज़रियाती जंग जेको आहे उहा सोशलिज़म जी तहरीक, क़ौम परस्तीअ जी तहरीक ऐं समाजी तहरीकूं अलॻि पंहिंजी जाइ ते, उहे सभु तहरीकूं जेके आहिनि उहे एक्टिविज़म में हुयूं, दीनदारनि जूं पंहिंजूं जमायती तहरीकूं जेके आहिनि, तंज़ीमूं, उहे पंहिंजी जाइ ते हिकिड़े तहरीक में हुयूं। पर हाणे उहो जेको कोल्ड वार पीरियड खां पोइ जेको ज़वाल आयो, नज़रियाती जेको एक्टिविज़म ख़तमु थियो, नज़रियनि जो ज़वाल आयो, त उन जे ज़रिए उन्हनि जो जेको पंजनि हल्कनि में एक्टिविज़म हूंदो उहो बि ख़तमु थी वियो। हाणे उहो माण्हू जेको आहे उहो सॼो पंहिंजो एक्टिविज़म ज़ाहिर वधि में वधि जेको आहे उहो सोशल मीडिया ते थो ज़ाहिर करे, पर अमली तौर ते तमामु थोरा माण्हू आहिनि, इनफ़रादी तौर ते उन्हनि जो परसेंटेज जेकॾहिं असां सोसाइटी में कढूं त 4 करोड़नि में असां 4000 माण्हू बि अहिड़ा कढी नथा सघूं, वॾी मुश्किल सां 400 माण्हू कढंदासीं। 4 करोड़ जे क़ौम